नाज़रीन, नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई है मंजूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब दादा भाई लग ॻोठ मियादाद सूमाराणी पालारी ते पुलिस तक़रीबन 30 गाॾियुनि में आयल वॾे तादाद में मुख़्तलिफ़ ज़िलनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। पुलिस नफ़री में लेडीज़ पुलिस भी वॾे अंग में शामिल। ॻोठ खां गुज़रंदड़ भर पासे वारा रस्ता भी सील करे माण्हुनि जे अच वञ ते पाबंदी लागू करे छॾी। जी नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं था मंजूर हुसैन पालारी जी हिन रिपोर्ट में। नूरियाबाद रिपोर्ट मंजूर पालारी 14 तारीख़ सुबह 11 बजे का पुलिस अटाला साण करे लेडीज़ पुलिस रेवेन्यू अमलदार इंक्रोचमेंट पुलिस अटाला साण करे गाड़ी मशीनरी ॻोठ खीरू पालारी के चारों तरफ घेरियो वियो, जैसे ॻोठाण पारां सख़्त मज़ामत कंदा रहा। छिकटाण वारी सूरत हाल राब्तो करण ते माना पुलिस नंबर बिज़ी कंदी रही ऐं साफ़ी खे रिपोर्ट करण खां रोकियो वियो। बाख़बर था जिन जो घणो मालूमात पियो त एजाज़ नाले उन जा 12 एकड़ ज़मीन ॻोठ खीरू पालारी सां गॾु उनजी ज़मीन उनखे ज़मीन कढी पिया हेठां ज़मीन उनजी आहे उहा हिनखे करण जे लाइ माना ज़मीन कढी ॾियण जे लाइ असां हिते पुलिस ऐं रेवेन्यू अमलदार गॾु एनक्रोचमेंट बि गॾु आहे। ॻोठाण सां राब्तो करण त उन चयो त कंहिंजी बि ज़मीन कान्हे, खीरू पालारी जो क़दीमी ॻोठ आहे जेको सदियुनि खां आहे। हे असांखे हिरासमेंट करे पुलिस अटाला 30-35 गाॾियूं करे मशीनरी खणी असांजे ॻोठ खे मिसमार कनि था ऐं असांखे ॻोठ खां बेदख़ल करे थो वञे। असां कॾहिं बि अहिड़े अमल खे क़बूल न कंदासीं। पुलिस ऐं ॻोठाणे विच में छिकटाण वारो माहौल आहे।